प्रोग्राम ॿियो टाइम सां गॾु गुलाम सिंह ख्वाजा ऐं असां मौजूदु आहियूं सजावल ज़िले जे हेडक्वाटर वारे शहर सजावल में। असांजो प्रोग्राम ॾिसंदासीं त सजावल ज़िले में माज़ी में मकानी इदारनि कहिड़े क़िस्म जा कम कया आहिनि। जेतोणीकि हिन भेरे इलेक्शन जी तयारी जे लाइ मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि तरफ़ां राजोणी सतह ते मीटिंगूं ऐं जोड़ तोड़ जो सिलसिलो जारी आहे। पर ॾिसूं था सजावल जा माण्हू उन सॼी सूरत हाल खे कीअं था ॻाल्हि ॿोल कंदासीं डॉक्टर होतचंद सां। डॉक्टर साहब कहिड़े क़िस्म जो कमु कया आहिनि मकानी इदारनि सजावल शहर लाइ? मक़ामी इदारनि खे जेकॾहिं ॾिसिजे त जेको थीम आहे मक़ामी इदारनि जो, जेको असल मंतक मक़ामी इदारनि जो आहे उहो कंसर्न आहे सिविल सोसाइटी सां। ऐं बदकिस्मती सां पाकिस्तान में जेको उनजो लॉन्च थी आहे, जंहिंखे चइजे त इम्प्लीटेशन थी आहे, उहा स्टार्ट खां वठी जेको आहे सो ग़लति तरीक़ेकार सां थी आहे। ग़लति तरीक़ेकार सां उनखे इन हवाले सां चवंदुसि त मक़ामी इदारनि जो जेको निज़ाम आहे, जंहिंखे असीं सिविल सोसाइटी सां कंसर्न कयूं था, उहो सॼो दारोमदार करे थो सोसाइटी जे मेन बैकबोन मिडिल क्लास ते। पर थियो ईअं आहे जो मक़ामी इदारनि खे सदाईं हेसि ताईं जेका कमान थी आहे उहा फ्यूडल सिस्टम खां थी आहे। नतीजन तौर ते फ्यूडल सिस्टम मक़ामी इदारनि में एॾो त हावी थियल आहे जो जेको कमु मक़ामी इदारनि में थियणु घुरिजे उहो थियो कोन्हे। नतीजन तौर ते जेके शयूं शहरनि खे मिलणु घुरिजनि, सिविल सोसाइटी खे मिलणु घुरिजनि, उन्हनि जी इम्प्लीटेशन थियणु घुरिजे, उहा इम्प्लीटेशन थी ई कोन्हे। मसइलनि जीअं रोड रस्तनि खे वठिजे त मक़ामी इदारनि जो जेको हींअर त उन में जेका चेंज आंदी आहे हिननि, उन खां अॻु में जेको नाज़मिन वारो सिस्टम हो, उन में मुंहिंजे ख़्याल में 12 14 कमु थियो हो जेको असांखे ॾिसण में आयो थिए। ऐं हाणे जेको आहे उन खां पोइ जेका इम्प्लीटेशन करे जेको हिननि पंहिंजा नुमाइंदा रखिया हुआ, उन्हनि में त उहो जेको 12 14 कमु थींदो हो उहो बि सॼो जो सॼो ठिप थी वियो। जीअं सुजावल खे 1.5 करोड़ 2 करोड़ जी या आउं सम्झां थो करोड़ जी बि जेकॾहिं बजट मिले थी त उहा बजट जेकॾहिं तव्हां ॾिसंदा त गुज़िरियल 10 सालनि में तव्हांखे ॾिसण में ई कोन ईंदी। का बि जेका तरक़ियाती कमु जंहिंखे चइजे उहो कमु हिते थियो ई न आहे। हाणे जेका वरी नई सही जेको शोशो जेके नारा जेके सिस्टम हलनि पिया, उन्हनि मां बि असांखे इहा शइ ॾिसण में कोन थी अचे। छो जो रूलिंग पार्टी जेका पीपल्स पार्टी आहे, उन पंहिंजे दौरे इक़्तिदार में जेको मक़ामी निज़ाम में तरमीमूं कयूं आहिनि ऐं पंहिंजा माण्हू जेके विहारिया आहिनि, उन्हनि को बि ॿूटो कोन ॿारियो आहे। त वरी जेके हिननि जा हाणे माण्हू ईंदा उहे कहिड़ो ॿूटो ॿारींदा, सिज खे आइनियूं ॾेखारण जे बराबरि आहे। हाणे जेका इलेक्शन जेका थिए पई सजावल में, उनजी छा सूरत हाल आहे ऐं कहिड़ियूं सरगर्मियूं जारी आहिनि? ॾिसो न, आउं वरी बि इहा ई ॻाल्हि कंदुसि त पहिरीं ॻाल्हि त हिननि मक़ामी निज़ाम खे जेको आहे सो पार्टी सिस्टम जे बुनियादनि ते कराइण जी कोशिशि कई आहे। त वरी बि हिते ब्रेक थ्रू थिए थो त हिननि जा जेके माण्हू आहिनि उहे पार्टी जे बुनियादनि ते ईंदा। कमान वरी बि हिननि जे उन्हनि सदोरनि वटि हूंदी जेके अॻु में ई इन सॼे सिस्टम खे हलाइनि पिया। त असांखे त फ्रूट ॾिसण में ई कोन थो अचे त जेके इहे माण्हू ईंदा जिन ते करप्शननि जा पहाड़ लॻा पिया आहिनि, जिन खे जेको आहे सो ॿिया वरी उन्हनि जा वॾा बचाइण में पूरा आहिनि। हाणे आउं त नथो सम्झां त जेके अॻु में ई बचण में पूरा आहिनि उहे वरी अची करे हिते को वॾो इनकलाब आणींदा, हिते वॾा रोड ठहींदा ऐं हिते वॾियूं के जेके सो पाणी जूं जेके आहिनि सो फिल्टर लॻंदा जेके शहर वारनि खे मिठो पाणी साफ़ु ऐं सुथिरो पाणी ॾींदा। हिते को अस्पतालनि जो निज़ाम दुरुस्त थींदो, या हिते असांखे जेको अनहाइजेनिक फूड ते हिननि असांखे हिराए छॾियो आहे उहो को हाइजेनिक फूड असांखे मिली सघंदो, या जेको TMO हिननि जो पैदा थींदो जेको अची करे रोज़ानो असांजे जेको आहे सो मार्केटनि खे चकास कंदो, जेके मार्केटूं आहिनि ई कोन। सुजावल शहर जी बदकिस्मती आहे जो सुजावल जे नंढे शहर खे घटि में घटि 8 मार्केटूं आहिनि, 8 गोश्त जूं पीढ़ियूं आहिनि जेके मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते लॻल आहिनि। को निज़ाम कोन्हे, न को आहे, न को असांखे को महसूसु थो थिए त को हे करे सघंदा। ज़िले सजावल में मकानी इदारनि कहिड़े क़िस्म जो कमु कयो, कहिड़ी कारकर्दगी रही, ॻाल्हि ॿोल कंदासीं। मला अता ज़िले सजावल जे सदर जुमन झाड़ो सां त ॿुधायो त छा सूरत हाल रही आहे माज़ी में मकानी इदारनि जी, ऐं हिन वक़्तु जॾहिं इलेक्शन जी तयारी आहे त माण्हू केतिरो पुर उमीद आहिनि?
भाईजान इन खां अॻु में परवेज़ मुशर्रफ जॾहिं इहो कानून आंदो तमामु सुठो हलियो। इन खां हाणे हिन वक़्तु जेको इहो ई रहियो आहे, जेके बि असांजे सिजावल ज़िले जा पैसा अचनि था उहे पाण में विरासत करे खणनि था। असांजे बदकिस्मती इहा आहे त असांजे ज़िले में को बि कमकार न थियो आहे। हिन वक़्तु हिकिड़ो रोड ठहियो आहे सिजावल में, जंहिंखे चो तरफ़ बंदि कयो वियो आहे ऐं असांखे इहो ई आहे त हाणे थी सघे थो इहो सिजावल जो शहर हथरां तबाही बर्बादु कयो वेंदो। ऐं को बि अहिड़ो नाहे जो मुंहिंजे ख़्याल में आउं नथो सम्झां त पीपल्स पार्टी को हिते अहिड़ो कयो आहे कमु जेको मकानी इदारनि में असांजे इलेक्शन में हिते जीती। ऐं बाक़ी अलाह इन जो आहे, असां नथा सम्झूं। नाज़मी दौर और में कहिड़े क़िस्म जा कम थिया? नाज़मी दौर में बि सिजावल में अक्सर करे सिजावल में एतिरा कम न थिया, पर पोइ बि सुठो कमु थिया। मरमकरम छा हिते नालियूं गटर ठाराया, ॿिया ठाराया। ऐं हाणे उन दौर में माण्हुनि खे पघारूं मिलंदियूं मुलाज़मनि खे, हाणे त माण्हुनि खे पघारूं बि नथियूं मिलनि। माण्हू गटर बि नथा साफ़ु कनि। असांजे अॻियां ई कारखाने अॻियां आहे जेको ॿिए ॾींहुं टे ॾींहुं गटर उथले थो। ऐं नथो सम्झां त को अहिड़ो हिते आहे सिजावल ज़िले में जेको असांजो को कमु कराए। ऐं अलाह इंशाअल्लाह त ॾिसूं हाणे इहा इलेक्शन थिए पई, वरी बि इहे ई साॻी चोर ईंदा, साॻी लुटेरा ईंदा। इलेक्शन जे हवाले खां हिन वक़्तु ॿई धुरियूं सरगर्म थियूं आहिनि। पीपल्स पार्टी बि आहे, शिराज़ी ग्रुप बि आहे। ऐं पीपल्स पार्टी में अक्सर करे सभु पाण में गॾु आहिनि, मलकाणी टोटल। हुन पासे हिकिड़ो शिराज़ी आहे। उहो हाणे अलाह में उमेदु आहे त शिराज़ी साहब पंहिंजी वॾी कोशिशि करे पियो। इंशाअल्लाह त इलेक्शन जी रिज़ल्ट साम्हूं अची वेंदियूं। सुजावल शहर जो हिकिड़ो पंहिंजो माज़ी आहे, हिकिड़ी तारीख़ आहे। सुजावल शहर जी असली वारसी जेका शुरू थी आहे सा साईं मरहूम अब्दुल रहीम शाह खां शुरू थी आहे। साईं अब्दुल रहीम शाह मरहूम हिन शहर जी वारसी कई, पंहिंजी जेका बि जाइदाद हुई उहा सॼी हिते वक़फ़ करे ॾेई छॾी, जिन में तव्हां ॾिसो त वॾियूं दीनियूं दर्सगाहूं आहिनि, दीनी इदारा आहिनि। इहे सभु जेके आहिनि से हुननि जे हुन बाक़ाइदे हिकिड़ी जेका असां वारसी कई। उन खां पोइ मौली अब्दुल्ला मरहूम साहिब जिन आया, पर उन वक़्तु आबादी जेका हुई सा 10-12 हज़ार माण्हुनि ते मुश्तमिल जेको शहर हो, 15,000 तक़रीबन इन्हनि जे विच में। उन बि हिकिड़ो बहितरीनु तरीक़े सां जेको आहे सो कमु कयो ऐं शहर जो हिकिड़ो हमदर्द थी करे। उन खां पोइ मुख़्तलिफ़ चेयरमैन आया, विच में वॾो गैप रहियो, तहरीकूं हलियूं। उन्हनि तहरीकुनि जे करे शहर एतिरो तबाह थी वियो जो हिकिड़ो आसार क़दीमा जो ॾेख ॾियणु लॻो। 2001 वारे जेको निज़ाम नाज़मी माण्हुनि जा उन सां केतिरा इख़्तिलाफ़ हुजनि, असांजा बि उन निज़ाम सां खणी इख़्तिलाफ़ हुजनि, पर तहलका नाज़िम जॾहिं अकरम शाह सिजावल में थी आयो, अलाह ताला उनखे जन्नत नसीब करे, त उन हक़ीक़ी तरीक़े सां सुजावली शहर जी वारसी कई। अॼु तव्हां जेके सिजावल शहर जा तव्हांखे उहे कम ॻणाए वञा थो जेके उन जे दौर में थिया आहिनि, पर असीं अहसान फरामोश आहियूं। सिजावल शहर जे अंदरि तव्हां वटि जेको इहो शादी हाल ठहियो पियो ऑडिटोरियम, इहो साईं अकरम शाह जो तइमीर करायल आहे। सुजावल शहर जे अंदरि तव्हां वटि 2 वॾा शॉपिंग सेंटर जेके अल हाशिम अल हुसैनी ऐं अल हैदरी, इहे ॿई जेके आहिनि से उन जे दौर जा तइमीर थियल आहिनि। हुन बिला तफ़रीक़ तव्हांखे सभिनी क़ब्रस्ताननि खे चौदीवारी ॾियण सां गॾोगॾु हिंदुनि जे मसाण खे बि उन चौदीवारी ॾियारी ऐं उन सां गॾु हुन जे वक़्त में रोड ठहिया। इहो पब्लिक पार्क जेको आहे सो हुनजो ठहियल आहे। पब्लिक पार्क जे अंदरि जी तोसी बि उन जी कराइल आहे। ऐं हुन बाक़ाइदे हिकिड़ो शहर जी वारसी कई, माण्हुनि सां मेल मिलाप रखियो, मुलाक़ातूं कयूं। ऐं तव्हांखे वॾी ॻाल्हि इहा ॿुधायां त मच्छी मार्केट बि उन जे दौर में ठही आहे। ऐं इहे 2 वॾा शॉपिंग सेंटर ऐं इहा मच्छी मार्केट, इहा सेल्फ फिनांस स्कीम जे तहत जेके आहिनि से तइमीर थियल आहिनि, न को हुकूमत जी रक़म मां तइमीर थियल आहिनि। उन वक़्तु अञा ग्रांट वग़ैरह इहे शुरू कोन थी वियूं। उन मरहूम खां पोइ जीअं निज़ाम तव्हां सम्झो त हीअ सिजावल वासी पाण खे हिकिड़ो बेयारो मददगार सम्झनि था, लावास सम्झनि था। उनजो वॾे में वॾो सबबु इहो आहे त हितां जी नुमाइंदगी कोन्हे। वॾे में वॾो सबबु इहो आहे त हितां जो नुमाइंदगी कोन्हे। जेकॾहिं का हुकुमरान जमात जी क़यादत आहे त उनजो तालुक़ु दड़े सां, त उनखे दड़े खे संभालणो आहे। जेकॾहिं तव्हां सम्झो जे चूंडियल नुमाइंदा आहिनि त उहे जेकॾहिं शहर खां ॿाहिरि आहिनि त उन्हनि ॿाराड़ियुनि खे संभालणो आहे।
जेकॾहिं मिनिस्टर आहिनि त उन जो तालुकात जेकॾहिं शाबंदर ऐं जाती सां आहिनि त उन्हनि खे उहो संभालंदा आहिनि। सुजावल शहर खे हिननि अहिड़ो लावारस बनाए छॾियो आहे जो ऐं उन सां गॾोगॾु जेकॾहिं को चङो ऑफिसर कमु करणु अचे थो त उहो उनखे कमु करणु ॾियण लाइ तयारी कोन्हे। हेतिरो वक़्तु तव्हां ॾिसो वेठो त सुजावल टाउन जी जेका बजट हुई उहा हड़प थींदी रही, सियासी गैर सियासी यतीमनि ते उहा ख़र्च थींदी रही, उन्हनि जे हवाले हुई। जॾहिं AC एडमिनिस्ट्रेटर इहो आसिफ़ खटक आयो, DC ज़ुबैर चन्ना आयो, जीअं अची करे बत्ताखोरी बंदि कई। बत्ताखोरी बंदि करे तव्हां सम्झो वञी त तक़रीबन £3.25 करोड़ जेके जमा कया, जंहिंसां अॼु तव्हांजे शहर जा तइमीराती कम थी रहिया। पर उन्हनि माण्हुनि खे हिननि बर्दाश्त कोन कयो। हिननि खे उहे माण्हू खपनि जेके हिननि जे जेका ग़ुलामी कनि, जेके हिननि जे जेका असां हुकूमत ते लबैक चवनि। उन जो नतीजो इहो थियो आहे त आम माण्हू ॾाढो मुतासिर थी वियो आहे। आम माण्हू जेको आहे सो ॾाढो तमामु अहिड़े हालात में गुज़ारे रहियो आहे। तव्हां सादो सैलाब जो हालत सूरत हाल ॾिसो, सैलाब जे अंदरि माण्हुनि ॿियनि वीचारनि खे त बेयारो मददगार छॾियो वियो, पर हे पंहिंजो पाण में तव्हां ॾिसो त हिन माल तां विड़ी पिया। जेके 4 कलाक तव्हांजो रोड केरु बंदि करे वेठो? इन पार्टी जा माण्हू ई हुआ न जेके पाण जे माल ते विड़ी पिया। हिननि सॼे निज़ाम खे अहिड़ो माना माण्हुनि खे तंग करे ऐं माण्हुनि खे बर्बादु करे छॾियो आहे। असीं चाहींदासीं त ख़ुदारा हिते हिकिड़ो जेको वॾे में वॾो मर्ज़ इहो आहे, इहो हिकिड़ो आहे ज़ात परस्ती जो, बुनियाद परस्ती जो। इन ज़ात परस्ती बुनियाद परस्ती इनखे छॾणो पवंदो। इनखे छॾे करे बिना तफ़रीक़ जे जेकॾहिं हितां जे माण्हू इहा सोच रखी सुठा पंहिंजा नुमाइंदा आंदा त हे पंहिंजे शहर खे बि ठाहे वेंदा ऐं पंहिंजो जेको इहो जेको माल इन्हनि जो जेको ईंदी बजट सां हिते ख़र्च थींदी। बाक़ी जेकॾहिं हे लॻा असां कंहिं सियासी पार्टी जी हिमायत कोन कंदासीं, न को कोई पीपल्स पार्टी हुजे या शिराज हुजे। चङो कमु जेको कंदो, चङो कमु जेको कंदो उन जी हिमत अफ़ज़ाई कंदासीं। ऐं जेको कमु हुकुमरान जमात कयो आहे चङो सो सभिनि जे अॻियां आहे, सॼी सिंध जे उन्हनि जे अॻियां। त उन्हनि जा जेके आहिनि से कहिड़ा चङा कम जेके आहिनि से वया कयल आहिनि। त सवाल इहो पैदा थिए थो पूरे ज़िले जे अवाम खे हाणे पंहिंजो जेको सोच आहे उहा तब्दील करणी पवंदी ऐं उन्हनि खे मुख़लिस थी करे पंहिंजे शहरनि खे, पंहिंजे ॻोठनि खे, उन्हनि खे ठाहिण, उनखे तरक़ी ॾियारण लाइ हिकिड़ा बहितरीनु हमदर्द इंसान दोस्त जेके नुमाइंदानि से चूंडणा पवंदा। जॾहिं उहे चूंडिजी आया त असांखे कंहिं बि सियासी माण्हू जी ज़रूरत कोन पवंदी। यकीनी तौर ते तव्हां सम्झो त पोइ इहे शहर बि जेके आहिनि से सुधरी वेंदा, इहे ॻोठ बि जेके आहिनि से तरक़ी जे मंज़ूरियुनि जे तरफ़ गामज़न वेंदा। सरगर्मियूं जारी आहिनि इलेक्शन जे हवाले खां? सरगर्मियूं ॿियूं कोन थियूं ॾिसण में अचनि। सरगर्मियूं इहे कल्ह खां हिकिड़ियूं ॾिसण में अचनि पियूं कि मलकाणी ॿार पाण में के ठहिया आहिनि। इहे अॻु में ठहिया पिया आहिनि ऐं को जुदा कोन्हे, अॻु में ठहिया पिया आहिनि, को इहो कोन्हे मसइलो। बाक़ी हाणे जेको शिराज जी सरगर्मियूं से ईअं ॿुधण में अचनि पियूं त उहो अंडरग्राउंड जीअं माण्हू खाट हणंदो आहे न, ईअं महसूसु थिए पियो त उहो अंडरग्राउंड जेको आहे सो पंहिंजो को उतां जोड़े पियो, जेको हू मीडिया जे मंज़र आम ते कोन पियो आणे। मीडिया जे मंज़र आम ते उहो आणे कोन पियो, पर हू अंडरग्राउंड जेको आहे सो पंहिंजो सॼो कमु ॿुधण में इहे ज़रिया आहिनि जेके असांखे ॿुधाइनि था। बाक़ी हे पाण में सोट ठहियल कोन हुआ, से ॿुधोनूं कल्ह के ठहिया आहिनि। सो इहा ठहंदा आहिनि इलेक्शनुनि में, इहे चीज़ूं थींदियूं रहंदियूं आहिनि। पर हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त हिननि चीज़ुनि खे हक़ीक़त खां पुछे त हिननि खे पंहिंजी वासी करणी पवंदी। शिराज़ी साहिबान खे वाक़ई इहा चीज़ आहे त सुजाल वासी ने नज़रअंदाज़ कयो आम चूंडुनि जे दौरान, उन्हनि खे 20% वोट कोन, तकलीफ़ आहे। असीं चवंदासीं उन्हनि खे जीअं ॿियनि पार्टियुनि जा त उहे बि शहर जे अंदरि बराए महिरबानी लही पइनि ऐं सुठनि माण्हुनि जी सपोर्ट कनि। असीं कोन चवंदासीं त उहो बि पासीरो थी वञी वञनि, लही पइनि, सुठनि माण्हुनि जी सपोर्ट कनि, सुठनि माण्हुनि खे ई मैदान ते आणीनि। यकीनी तौर ते सुठनि माण्हुनि खे उहो मैदान ते आणींदा ऐं शहरी या ॿाहिरि जो माण्हू हूंदो यकीनी तौर उनजी उहा सपोर्ट कंदो। बाक़ी जेकॾहिं हुकुमरान जमात चओ था त हुकुमरान जमात जी असीं अदा घोड़ा कोन था करियूं, पर सॼी सिंध सिराप आहे एहतिजाज आहे। सॼी सिंध जेका आहे उहा घोड़ा करे पई, ख़ाली जेको आहे सो सुजाल वासी कोन था कनि। तंहिं करे हाणे जेको आहे सो असांखे पंहिंजा शहर ठाहिणा आहिनि, पंहिंजा ॻोठ ठाहिणा आहिनि। उन्हनि लाइ असांखे बज़ाते ख़ुदि जेका आहे सा महिनत करणी पवंदी ऐं ख़ुदि जेका आहे सा बिला तफ़रीक़ ऐं हिकिड़े क़िस्म जो तव्हां सम्झो बुग़्ज़ ऐं हसद छॾे करे सर्व पंहिंजे शहरनि खे जेको आहे या पंहिंजे ॻोठनि खे
इन्हनि जे माण्हुनि जी हालति खे बहितर बणाइण लाइ, इन्हनि जे शहरनि खे सहूलियतूं ॾियण लाइ, इन्हनि जे जेको आहे पाणी जो साफ़ु पाणी मुहैया करण लाइ, इन खे रोड रस्ता ॾियण लाइ, इन्हनि खे सिहत जूं बहितर सहूलियतूं ॾियण लाइ, हिननि खे तइलीम जी जेका आहे ताई तबाही जी कंदी थी आहे, उन तइलीम खे बहितर बनाइण लाइ हिननि खे पंहिंजा जेके आहिनि से किरदार अदा करणा पवंदा। बाक़ी आउं तोखे ॿुधायां थो, वॾो माण्हू को किरदारु अदा कोन कंदो। वॾे माण्हू जो मफ़ाद सिर्फ़ु ज़ाती हूंदो आहे, वॾे माण्हू जो अवाम सां कोन हूंदो आहे। को अवाम जी को भलाई कजे, उहा अवाम सां हुनजो को मसइलो कोन्हे। हे जेके विची तबिके जो माण्हू आहे, हीउ जेको माण्हू आहे उनखे उथी करे पंहिंजी वारसी करणी आहे, पंहिंजे शहरनि जी करणी आहे, पंहिंजे ॻोठनि जी करणी आहे। उन्हनि खे इहा जेका असां वारसी कंदो, तॾहिं हीउ शहर बि ठही पवंदा, हीउ ॻोठ बि ठही पवंदा। मकानी इदारनि जी मजमूई सूरत जे बारे में ॻाल्हि ॿोल कंदासीं। हितां जे मक़ामी एक्स काउंसलर साईं रफ़ीक शाह बुखारी साईं था ॿुधायो त कहिड़ो कमु कयो मकानी इदारनि सिजावल ज़िले में? साईं बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त सिजावल में जेको मक़ामी इदारनि जो कमु कयो सो कंहिंखां बि लिकल कोन्हे। ख़ासि तौर ते मीडिया खे बि इहा शइ ज़ाहिर ज़ोर ख़बर आहे त सिजावल में जेको बि कमु करण वारो ऑफिसर ईंदो आहे उनखे बर्दाश्त कोन कयो वेंदो आहे। उनजी वजह सिर्फ़ु इहा आहे त हितां जा जेके कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जिन खे भतो ॾिनो थो वञे टाउन कमेटी तरफ़ां। पोइ कैटेगरीज़ आहिनि, किन खे 2 लख थो ॾिनो वञे, किन खे 30,000 थो ॾिनो वञे, कंहिंखे 50,000 थो ॾिनो वञे। जेकॾहिं अहिड़े हिसाब सां जेकॾहिं माण्हुनि में पैसा विराया विया, उन खे इहे भत्ता ॾिना विया त ज़ाहिर आहे मक़ामी इदारा जेके कमु कोन करे सघंदा। ऐं हितां जेको अॻु में बि इलेक्शनूं थियूं ऐं हिन वक़्तु बि सूरत हाल इहा आहे त सिजावल शहर जी वापडा जो मिसाल वठो, वाटर सप्लाई जो मिसाल वठो, हितां जो गंद किचिरो जेको उन जो ॾिसो, हितां सिजावल ड्रेनेज जो सिस्टम ॾिसो। ऐं उनखां अलावा तव्हां जेको क्वेश्चन कयो उन हवाले सां इहो आहे त मक़ामी इदारा कमु करण जी कंडीशन कोन्हे। हा, हिन वक़्तु ज़रूरी इहो थियो आहे त पाक आर्मी, रेंजर्स जेके कमु करे पई, जेके इन मां सम्झो त जेके बि करप्ट ऑफिसर आहिनि उन ते एक्शन वरितो आहे, उन खे अरेस्ट कयो वियो आहे, उन खां रिकवरी थी वई आहे, उन जो लिस्टनि ते नाला ॾिना विया आहिनि। उनखां पोइ इहो ज़रूरु आहे त हाणे बहितरी नज़र ईंदी। मक़ामी इदारा हाणे कमु कंदा, छाकाणि त हिते कॉम्पिटिशन जेका आहे सा आहे बुरे कम जी, नाजाइज़ कम जी कॉम्पिटिशन आहे। मिसाल केरु जेकॾहिं चोरी करे थो उनखे ॾिसी हर को चोरी करे थो, जेकॾहिं को रिश्वत वठे थो उनखे ॾिसी हर को रिश्वत वठे थो, जेको मक़सदु क़िस्म जो अहिड़ो नाजाइज़ कमु करे थो उनखे ॾिसी हर को करे थो। हाणे जेकॾहिं को नमाज़ पढ़े थो या जेकॾहिं को ग़रीब मिसकिन जी मदद करे थो या शहर जो कमु करे थो, उनखे ॾिसी जेकॾहिं उहो साॻियो कमु करे, मिसाल को नमाज़ पढ़े थो उनखे ॾिसी नमाज़ करे पढ़े। जेकॾहिं को ईअं सम्झो त को जाइज़ कमु करे थो या के ग़रीब जी मदद करे थो, उनखे ॾिसी जेकॾहिं हर को माण्हू ईअं कमु करे न त करप्शन ख़तमु थींदी। छो त कॉम्पिटिशन बुरे कम ई कोन थींदी, कॉम्पिटिशन पोइ सुठे कम ई थींदी त करप्शन ख़तमु थींदी। पर उहो न थी सघियो, छाकाणि त मेजॉरिटी अथॉरिटी हाणे करप्शन करण वारा इलाही हुआ त बाक़ी जेके सुठा सुठा ऑफिसर ईमानदार उन कमु करणु ॾींदा कोन हुआ। हाणे इहो ज़रूरु थींदो जो आर्मी क़दम खयो आहे, अलाह उनखे साबित क़दम रखे, अलाह करे कंटिन्यू रहनि, अहिड़े क़िस्म जो एक्शन वठंदा रहनि त इहो मक़ामी इदारा बि कमु कंदा ऐं हितां जे सियासी माण्हू से बि कमु कंदा। ऐं अहिड़े क़िस्म जो जेको जेके बि सहूलियतूं जेके मिसाल हेल्थ आहे, एजुकेशन, इन खां अलावा जेके बि मकानी इदारा आहिनि उन जे कमु बाक़ाइदे तसली थींदा ऐं हुन ते चेक एंड बैलेंस थींदो बाक़ाइदे। छाकाणि त हिन वक़्तु जेके माण्हू जेके अरेस्ट थिया आहिनि उनखे इहा सज़ा मिली आहे ऐं इबरत हासिलु कई आहे माण्हुनि। हाणे जेकॾहिं मक़सदु इहो आहे त हिन मां ज़ाहिर आहे त हाणे जो कम बि थींदा। ऐं बाक़ी हवाले सां जेको तव्हां पुछो था, सवाल करियो था त जेकॾहिं मक़ामी इदारा कमु तॾहिं सुधरंदा जॾहिं मथां एक्शन थींदो। कहिड़ी सरगर्मी? इलेक्शन जे सूरत हाल जेका आहे सरगर्मी जे हवाले सां तव्हां सवाल कयो त उन हवाले सां कंडीशन तव्हां ॾिसो त जेको लास्ट टाइम 7 साल पीपल्स पार्टी कमु कयो ऐं जंहिंमें निल बटा निल मक़सदु इहो त उन मां एतिरा माण्हू बदिजंदा। हींअर तव्हां शहर में निकिरंदा, ऐं तव्हांखे इहो रिक्वेस्ट बि कंदुसि त शहर मां तव्हां नाला वठी कुझु माण्हू जा त भई अॻे में कहिड़े कमु कयो त छा तव्हांखे पाणी सूरत हाल ॿुधाईंदा। ऐं हिन वक़्तु केरु बीहण लाइ एबल आहे, केरु कमु कंदो, केतिरे तव्हां विसो था, उन जा तव्हां नाला ॾेई तव्हां ॿुधाईंदा उनखे, उहो तव्हांखे वाज़े तौरु ॿुधाईंदा त भई कंडीशन इहे आहिनि ऐं हिते कहिड़ो माण्हू कमु करे थो, जंहिंखे वसाइल न आहिनि उहो करे थो। ऐं पंहिंजे चवंदा आहिनि अपने मुंहुं से मियां मिठू सो कोन थींदासीं। मुनारकी तव्हां ॾिसो हुनजो, जिते का बि शइ कोन हुई, का बि मशीनरी कोन हुई, को बि ऑफिसर कमु करण वारो कोन हो, जितां वञी ॿुधाए पियो त 6 लख खां वठी 7 लख क्यूसेक पाणी ॿुधूं पिए। इट मीन्स त कचे वारा सभिनि खे नुक़सानु पहुचाइण लाइ, हालांकि 11 लख क्यूसेक पाणी हो, हिन 7 लख क्यूसेक ॿुधाइण जो सबबु इहो हो त हितां जा जेके बि ग़रीब मिसकिन आबादी कई आहे उन जी आबादी ॿुॾी वञे, हो डाज में रहनि, हो आसिरे में रहनि। ईअं ई थियो, हो आसिरे में रहिया ऐं पाणी 11 लख क्यूसेक खां वधी वियो। कंडीशन इहा वञी रही त जेको
बंदि टुटो ऐं बंदि 200 फुट गारो लॻो हुनखे। तव्हां ॾिसो त हिन एंगल में हींअर 60% हो, हींअर 90% थियो त माण्हू त रही कोन सघंदा, न आबादी थी सघंदी, न माण्हू ज़मीन वठंदा, हितां जी कंडीशन सफ़ा बेकार थी वेंदी हली। उन ते हिनखे एक्शन वठणु खपे। हिन वक़्तु उहो एंगल बि आहे। ज़िले सिजावल में मकानी इदारनि जी छा सूरत हाल रही गुज़िरियल 10 सालनि में, ॻाल्हि ॿोल कंदासीं हितां जे मक़ामी समाजी अॻवाननि सां। साईं तव्हां ॿुधायो त छा कारकर्दी रही मकानी इदारनि जी, बलदियात जे इदारनि जी, कहिड़े क़िस्म जो कमु हुन सिजावल ज़िले में थियो आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजे ज़िले सिजावल में त मकानी इदारनि जे हिसाब सां कंहिं क़िस्म जो कमु न थियो आहे। ऐं हिन वक़्तु जेको सोलर सिस्टम लॻे पियो, इन में ॿुधण में आयो त अधु थंबा लॻा आहिनि, अधु थंबा ॿिए पासे ग़ाइबु कया विया आहिनि, मुलालम कहिड़ा कया विया आहिनि। ऐं तंहिंजे करे असीं इहो ई चऊं था त मकानी इदारनि जूं जेको चूंडूं थियनि पियूं, उनमें अहिड़ा माण्हू अचनि जेके शहर जी भलाई ऐं माण्हुनि जी भलाई लाइ कमकार कनि। ऐं हिन खां अॻु में पहिरें हक़ानी दौर में कमु कोई थिया रोडनि जा, उन खां पोइ जेके कमु को बि कोन थियो आहे। उन खां पोइ हिकु अहिड़ो ठेकेदार आहे जेको कोर्ट ताईं हाई कोर्ट ताईं पहुतो आहे, पोइ उन वीचारे खे जेको कमु कराया अथसि ऐं उन वीचारे खे पेमेंट कोन थी आहे, ऐं जंहिं बि वटि वञे थो उहो हिनखे ठिप जवाबु ॾिए थो। जी इलेक्शन जी छा सूरत हाल आहे सिजावल ज़िले में? साईं हिन वक़्तु जेका इलेक्शन जी सूरत हाल आहे, इहा त अञा ताईं त का ख़बर कोन्हे त कहिड़ियूं पार्टियूं अचनि कहिड़ियूं कोन वञनि। असां कंहिं क़िस्म जो राब्तो न कयो, न सलाह मशवरो कयो आहे। ऐं जेकॾहिं कंदा त असां उन हिसाब सां फ़ैसिलो कंदासीं त या माण्हू उहे सिलेक्ट कनि जेके शहर जे लाइ कमु कनि। सिजावल ज़िले में बलदियाती इदारनि पारां कहिड़े क़िस्म जा कमु कया विया, ॻाल्हि ॿोल कंदासीं हितां जे सन TV न्यूज़ जे डिस्ट्रिक्ट रिपोर्टर ऐं सैयद इमदाद शाह बुखारी सां। साईं तव्हां ॿुधायो कहिड़े क़िस्म जा कमु तव्हांखे नज़र आया, छा कारकर्दी रही जॾहिं त हाणे इलेक्शन जी सूरत हाल आहे ऐं जोड़ तोड़ जो सिलसिलो जारी आहे, तव्हां की तरह सही सूरत हाल? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असुल मसइलो छा आहे त इहो जेको सिस्टम जेको ठाहियो वियो, उन में हिकिड़ो त बलदियाती सिस्टम ठाहियो वियो, ॿियो वरी जेको ऑफिसर सिस्टम ठाहियो वियो, उन में हीअ ॿिनि हिसनि में विराइजी वियो। ऐं उन में छा थियो जो इलेक्शन में जेका दूर इक़्तिदार में आई, जीअं शिराज़ी ग्रुप आहे, MNA ऐं MPs उन जा थिया, पर सिंध हुकूमत जेका अॻु में बि जेका 2010 खां वठी पीपल्स पार्टी जी हुई, ऐं हींअर पीपल्स पार्टी जी हुकूमत जे हुजण जे करे शिराज़ी बिरादरान कमु न करे सघिया। बाक़ी जेके उन शिराज़ी जे दौर में अकरम शाह शिराज़ी जे दौर में कुझु कमु थिया, तंहिंखां पोइ जेके TMOs जेके बि हिते आया, उन्हनि सिर्फ़ु बजटूं हड़प करण खां सवाइ ऐं पंहिंजे नवाज़ी करे पंहिंजनि माण्हुनि खे नवाज़ण खां सवाइ ॿियो को कमु न कयो आहे। हिते जेके स्कीमूं आयूं उहे सिर्फ़ु कागज़नि जे कागज़ी कार्रवाई तौरु कयूं हुयूं, बाक़ी तरक़ियाती कम या वाटर सप्लाई जी स्कीम हिते ठही आहे, उहा बि तव्हां ॾिसो जहिड़ी ठही आहे तहिड़ी न ठही आहे, शहर खे को बि रिलीफ न मिलियो आहे। स्ट्रीट लाइट जेका लॻे पई, उन में बि मनपसंदि माण्हुनि जे बंगलनि ते जेको सोलर सिस्टम लॻायो वियो आहे। ऐं हींअर जेका चूंडूं जेके अचनि पियूं, उन में बि हिते छा जो वॾी जेका 2 धुरियूं आहिनि, जेको हिकिड़ो शिराज़ी पैनल आहे जिन पीपल्स पार्टी जूं टिकेटूं वापसि करे ऐं जेको हुनजे साम्हूं ई इलेक्शन खटी, ऐं ॿी पीपल्स पार्टी जी क़यादत आहे, उन विच में हींअर जेको इलेक्शन थियणी आहे। मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे मुख़्तलिफ़ लीडरनि सां, मुख़्तलिफ़ अॻवाननि सां, जंहिंमें शफ़क़त जा शिराज़ी आहे, मोहम्मद अली मलकाणी आहे, त उन्हनि जो चवणु इहो ई आहे त असीं भरपूर नमूने सां जेको इलेक्शन कंदासीं। जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिते सिजावल ज़िलो जेको क़ाइमु कयो वियो, चठे ज़िले खे टोड़े सिजावल ज़िलो क़ाइमु कयो वियो, त उन मां असांखे तमामु घणियूं उमेदूं थियूं त सिजावल में नौकिरियूं ॾिनियूं वेंदियूं, तरक़ियाती कम थींदा, पर नौकिरियूं ॾियण बजाए जेके नौकिरियूं हिते मक़ामी माण्हुनि खे ॾियणु घुरिजनि आहे, उते हिते जेके मुक़ररु थियल वॾनि कामोरनि DCs गुज़रिया, उन्हनि पंहिंजा ई ॻोठनि जा माण्हू, पंहिंजनि ज़िलनि जा माण्हू खणी अची पंहिंजा हिते मुक़ररियूं कयूं। उन लिहाज़ खां सिजावल ज़िले खे तमामु घणो नुक़सानु रसियो आहे। बाक़ी हाणे ॾिसिजे त जेके चूंडूं थींदियूं, उन में केरु कामयाबु थिए थो, तंहिंखां पोइ अंदाज़ो लॻाए सघिजे थो त छा तरक़ियाती कमनि में वाधारो ईंदो या अञा उहा ई साॻी सिजावल जी सूरत हाल अॻूणे खां बदतर जेका थींदी वञे, उहा बदतर रहंदी या बहितर थींदी। सिजावल ज़िले में इलेक्शन जे हवाले खां जोड़ तोड़ ऐं सरगर्मियूं जारी आहिनि, ॻाल्हि ॿोल कंदासीं सूबाई वज़ीर मोहम्मद अली मलकाणी सां। साईं तव्हां ॿुधायो त छा तयारियूं आहिनि इलेक्शन जे हवाले खां तव्हांजो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम।
पाकिस्तान पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म ते सॼे मुल्क में ख़ासि तौर ते सिंध में जेको इलेक्शन जी आहे उहा तयारी शुरू थी चुकी आहे। असांजो चेयरमैन साहब जेको आहे उहो ऐं को चेयरमैन साहब जा इंस्ट्रक्शन आहिनि त पीपल्स पार्टी इंशाअल्लाह ताला भरपूर तरीक़े सां जेके लोकल बॉडीज़ इलेक्शन आहिनि उन्हनि में हिसो बि वठंदी ऐं इंशाअल्लाह ताला कामयाब थींदी। कहिड़ा इख़्तिलाफ़ मलकानी बहरन में जेके हाणे ठा थियो आहे? न मलकानी बहान में को बि इख़्तिलाफ़ कोन हो या खामखा जो उन का ॻाल्हि हुई। असां गॾिजी पीपल्स पार्टी में जॉइन कयोसीं, पीपल्स पार्टी सां गॾु वेठा हुआ हो, न करे हुननि पीपल्स पार्टी जे अगेंस्ट का ॻाल्हि कई, न को असांजे तरफ़ां बि का थी इहा खामखा जी का ॻाल्हि आहे। को इन टाइप जी का इशू कोन हो त को इख़्तिलाफ़ हुआ या को नंढियूं वॾियूं ॻाल्हियूं ज़रूरु खणी थी सघनि थियूं, माण्हुनि जूं पंहिंजो पाण में रंजिश हुजनि, पर को बिरादरी जे विच में या पॉलिटिकली पार्टी जे हैसियत सां अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। माज़ी में जेको 10 साल गुज़रिया आहिनि उनमें मकानी इदारनि जी छा परफॉर्मेंस रही आहे ठठे में? ज़ाहिर आहे जिते पॉलिटिकल माण्हू न हूंदा, ऑफिसर शाही हूंदी, जेकॾहिं ऑफिसरनि खे ई मुल्क हलाइणो हुजे हा त पोइ हे इलेक्शनूं इहे जमहूरियत न हुजे हा। त ज़ाहिर आहे जेको सियासी माण्हू हूंदो उनखे वोट बि माण्हू ॾियनि था ऐं हू माण्हुनि वटि जवाबदाह आहे त हू उनखे बहितर करे सघे। त उमेदु आहे त जॾहिं ही पॉलिटिकली सेटअप वटि इदारा वेंदा त उनजी परफॉर्मेंस बहितर थींदी। साईं माज़ीअ में कारकर्दगी त सुठी रही आहे, पर हमेशह आमरनि जे दौर में इलेक्शनूं थियूं आहिनि, इन करे आमरनि जे मार्फत उन्हनि जे कहिड़ा असांजे मुखालिफ़ धुरियुनि इलेक्शन में धांधलियूं करे असां खटियूं आहिनि। पर हिन भेरे असां अलाही महिरबानी सां चङी हिकमत अमली ठाही आहे त जेके पीपल्स पार्टी में थोरा घणा इख़्तिलाफ़ात या के दूरियूं हुयूं उन्हनि खे असां ख़तमु करायो आहे। अॼु हीअ गॾिजाणी जेका आहे असां इन बुनियाद ते कराई आहे त जीअं सभु गॾिजी असीं हिकमत अमली ठाहे लोकल बॉडी इलेक्शन जेको सो में वञूं। नाज़मी दौर में या कहिड़े बि दौर में जॾहिं बि करप्शन थिए थी त उन ते करप्शन ते क़ाबू पाइण लाइ इंक्वायरियूं थियणु खपनि, उन्हनि खे जोगी सज़ा मिलणु खपे जेके माण्हू करप्शन कनि था। ॿुधायो त जेको सिजावर ज़िले में माज़ी में मकानी इदारनि जी छा सूरत हाल रही आहे, कहिड़ी कारकर्दगी कई आहे मकानी इदारनि? से माज़ी में मकानी इदारनि जी का कारकर्दगी रही है जेको मुशर्रफ साहब जो जेको दौर हो उनमें जेके हालत हुई सा दुनिया खां मिटिया खां ज़ाहिर आहे लिकल कोन्हे, दुनिया खां बि लिकल कोन्हे को। ऐं इंशाअल्लाह त हाणे ओड़ी पोज़ीशन कोन रहंदी, हाणे तरक़ियाती कम बि थींदा। हिन वक़्तु पर असांजी पीपल्स पार्टी जे दौर जेको हीअ हलंदड़ आहे उनमें असांजे सिजावल जे शहर ते नज़र विझो त उनमें जेको सो जॾहिं त असां वटि बरसातूं पवंदियूं हुयूं त असां गाॾी ते त ठहियो पर पैदल माण्हू बि हली कोन सघंदा हुआ, रोड सॼा पाणी में हूंदा हुआ, दुकाननि जे अंदरि बि पाणी ईंदो। हिन वक़्तु अलहमदुलिल्लाह उहा पोज़ीशन आहे, रोड रस्ता बि ठही विया आहिनि, सोलर लाइटूं बि लॻी वियूं आहिनि, हर शइ ठही आहे। ऐं इंशाअल्लाह वरी बि असां वधि में वधि कोशिशि कंदासीं त जेको सो वधीक तरक़ियाती कमु थी सघे। छा सरगर्मी आहे सिजावर ज़िले में इलेक्शन जे हवाले? साईं सिजावल ज़िले में सरगर्मी इंशाअल्लाह पीपल्स पार्टी अञा त को अहिड़ो फ़ैसिलो कोन कयो आहे त कंहिंखे टिकटूं मिलंदियूं, कहिड़ा कैंडिडेट अचनि था, पर जेका बि पार्टी जो जेको बि हुकुम हूंदो, जंहिंखे बि पार्टी चवंदी उहो इंशाअल्लाह इलेक्शन कंदो ऐं सुठी इलेक्शन थींदी ऐं उन जी रिज़ल्ट जेको सो तव्हां बि ॾिसंदो इंशाअल्लाह। सिजावर ज़िले में इलेक्शन जूं तयारियूं जारी आहिनि, ॻाल्हि ॿोल कंदासीं अॻूणे ज़िले नाज़िम सैयद शफ़क़त शाह शिराज़ी सां। साईं कहिड़े क़िस्म जूं तयारियूं तव्हां करियो पिया इलेक्शन लाइ? बिस्मिल्लाह रहमान रहीम। तयारियूं इहे त जेके यूनियन काउंसिलूं ठाहियूं आहे, तकबंदियूं नयूं कयूं आहे, यूनियन काउंसिल नयूं ठाहियूं आहे, उन में हिननि जेका गिड़बिड़ करे कंहिं देन खे हेॾां कयूं आहे, कंहिं हेॾां कयूं आहे, पर उन में थियो छा आहे त उहे ई माण्हू उहे ई साॻिया आहिनि। हिननि त पंहिंजी कोशिशि कई आहे पीपल्स पार्टी वारनि जियालनि त बाबा हे देऊं असीं हेॾां कढूं हेॾां कढूं त शिराज़ियुनि जा तक ख़राबु थियनि, पर अलाह साईं असांजी इहा महिरबानी कई आहे त माण्हू साॻिया आहिनि। हाणे माण्हुनि सां असांजो अॻु ई तइल्लुक़ असुल खां जी अचे पियो थी अचे पियो, इन जे करे हिननि जी जेका उहा चीज़ हली कोन। अॼु असां जेका तयारी पिया करियूं त इलेक्शन जी असांखे इहा यूनियन काउंसिल वाइज़ असां करियूं पिया त जीअं यूनियन काउंसिल वाइज़ असांखे पंहिंजे तकनि ते माण्हू बीहारणा आहिनि, उमेदवार बीहारणा आहिनि, डिस्ट्रिक्ट काउंसिल जी मेंबरी ते, चेयरमैन वाइस चेयरमैन ते, ऐं जेके 4 यूनिट ठहूं उन ते बीहारींदा, उन जी असां मीटिंग पिया करियूं। माज़ी में तव्हां नाज़िम बि रहियो, मकानी इदारनि कहिड़े क़िस्म सां कीअं डिलीवर कयो आहे माण्हुनि खे? तमामु वॾो इहो कमु आहे ऐं हक़ीक़त बि आहे त जेसीं ताईं ग्रास रूट लेवल ते माण्हू जा कम न पिया था आहिनि, इहो पावर हेठि न वियो आहे, तेसीं ताईं माण्हुनि जा मसइला न थींदा। हींअर तव्हां गुज़िरियल जेके 7-8 साल थिया आहिनि ऐं जीअं नाज़मी दौरु ख़तमु थियो आहे त उनखां पोइ खरबे रुपया आया आहिनि,
पर सरज़मीन ते तव्हांखे ख़रबनि मां आउं सम्झां थो त 1 करोड़ जो कमु ॾिसण में कोन ईंदो। त इहो ई हिकिड़ो वाज़े सबूत आहे त जेकॾहिं सही तरीक़े सां माण्हुनि जा कम थियनि या उहो ग्रास रूट लेवल ते इहो पावर वञे त उते माण्हुनि जा मसइला हल थियनि, नंढा नंढा मसइला थियनि था यूनियन काउंसिल लेवल ते माण्हुनि जा, तहलके लेवल ते, ज़िले लेवल ते, त उहे चीज़ूं जेके माण्हू चूंडिजी ईंदा त उन्हनि खे ख़बर आहे त जेकॾहिं असीं माण्हुनि जा कम कंदासीं त वरी बि असीं माण्हुनि वटि वञी सघंदासीं। पर जेके माण्हुनि खे इहो क़दुरु न आहे या इन चीज़ जो उन्हनि खे अहसास ई कोन्हे त असांखे माण्हुनि वोट ॾिना आहिनि, वरी असांखे माण्हुनि वटि वञिणो आहे, त पोइ त कमु इहो ई थींदो जेको हीअं हले पियो। टीए में ब्यूरोक्रेसी जे हवाले हुयूं गुज़िरियल 2 साल, उनमें करप्शन थी पर इंक्वायरी कोन थी, छो कहिड़ो थो पए? न आउं सम्झां थो त इंक्वायरियूं हलनि पियूं हींअर, पंहिंजो जेको सो आर्मी जेको कमु पई करे या रेंजर्स ऐं नेब ऐं पंहिंजो जेके FI वारा कमु पिया कनि, इन में त सभु उन में अची वेंदा, छो त करप्शन जी इंतिहा थी आहे। ऐं पीर साईं पागारे जे उन बयान सां त जीअं कुतो मोल कुते खे कटे खाईंदो आहे, तीअं हिननि उहो कुते वारो कमु साॻियो कयो आहे। कुतो कुते खे पियो खाए, पर उहो गोश्त त खाई, हॾ खाई, ऐं सम्झां थो त हाणे हुनजी चमड़ी जेका असां बि कोन छॾूं आहे। त असांजी सिंध खे हिननि तबाह कयो आहे ऐं अलाह साईं इन्हनि खे बि तबाह कंदो ऐं इंशा अल्लाह ताला असीं इहे सीटूं सभु खटंदासीं। पीपल्स पार्टी पर सरकारी स्ट्रक्चर ते कब्ज़ा कया आहिनि सजावल में, तव्हां कीअं? आउं सम्झां थो त इहो ई इलेक्शन कमीशन जे जेका आज़ादाना तरीक़े सां इलेक्शन जेका उहो ॻाल्हि था कनि त असां करायूं पिया, उन लाइ ॾाढो हिकिड़ो दाग़ आहे। ऐं अॼु ताज़ो इहो तव्हांखे मिसाल थो ॾियां त इहो इन्हनि जो हाईवे वारनि जो जेको रेस्ट हाउस हो, उन ते पहिरीं MQ वारनि कब्ज़ो कयो, जेको हिननि गवर्नमेंट ख़ाली करायो ऐं इहो चई ख़ाली करायो त भाई गवर्नमेंट जी प्रॉपर्टी आहे। उन खां पोइ वरी पाण उन ते कब्ज़ो करे, बल्कि सरकारी तरीक़े सां उन्हनि में 5-10 लख रुपयनि जो फर्नीचर विधो आहे ऐं असां उनखे पुरज़ोर लफ़्ज़नि में मुज़बत उनजी करियूं था। ऐं इलेक्शन कमीशन ऐं उन्हनि खे सिंध ऐं पाकिस्तान वारनि खां मुतालबो था करियूं त उनखे हिकदमि इहो जेको कब्ज़ो कयो आहे उहो ख़ाली करायो वञे। सजावल ज़िले में मादी में मकानी इदारनि पारां के बि कम न कराया विया ऐं उन वारे खे सजावल ज़िले जे माण्हुनि खे खोड़ सारा तहफ़्ज़ात आहिनि। हिन ज़िले जे माण्हुनि सियासी समाजी अॻवाननि ऐं मज़हबी अॻवान जो चवणु आहे त सजावल ज़िले में मकानी इदारनि में वॾे पैमाने ते करप्शन थी, जंहिंजे हवाले खां कंहिं क़िस्म जी का इंक्वायरी पिणु शुरू न थी सघी। जेतोणीकि हिन वक़्तु इलेक्शन वारी सूरत हाल आहे, ॾिसणो इहो आहे त इलेक्शन में जेके उम्मीदवार चूंड विढ़ंदा उहे कहिड़े तरीक़े सां माण्हू खां वोट वठनि था ऐं इलेक्शन खां पोइ चूंड जे अचण खां पोइ हिन इलाइक़े में कहिड़े क़िस्म जा कमु कराइनि था। कैमरामैन फारूक जान सां गॾु गुलाम सिंह ख्वाजा।